आलमी मालियाती फंड पारां पेट्रोल ते लेवी 60 रुपया ऐं 18 सैकड़ो GST बहाल करण जी तजवीज़। पेट्रोल ते मार्च 2022 में ख़त्म कयल 18 सैकड़ो GST बहाल कई वई ने। मक़ामी तौर ते तैयार कयल सिगरेट ते वफ़ाक़ी एक्साइज़ ड्यूटी हिक ई शरह लागू कई वञे। IMF जे माहौल खे गदिलो कंदड़ मशीनरी ते पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी लॻाइण जी बि तजवीज़। बिजली वापी इदारनि ते 967 अरब रुपयनि जो वधीक भार विझण जी तैयारी। बिजली विरहाईंदड़ कंपनियुनि जूं ईंदड़ माली साल लाइ दरख़्वास्तूं नेपरा खे मिली वयूं। गेपको पारां 376 अरब, मेपको पारां 160 अरब, केसको पारां 236 अरब, टेस्को पारां 92 अरब, पेस्को पारां 67 अरब ऐं सेप्को पारां 35 अरब 70 करोड़ रुपया ओगाड़ी जी दरख़्वास्त। नेपरा में बिजली विरहाईंदड़ कंपनियुनि जे दरख़्वास्तुनि ते ॿुधणी 2 अप्रैल ते थींदी। अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन जी मिस्र जे सदर अब्दुल फ़त्ताह अल सीसी सां मुलाक़ात। गाज़ा में यरग़मालियुनि जी आज़ादी जे बदिले में 4 हफ़्तनि लाइ जंग बंदी ते ॻाल्हियूं। अमरीकी परॾेही वज़ीर चवे थो रफ़ा ते ज़मीनी हमिलो इसराइल जी ग़लती हूंदी। जंग बंदीअ लाइ सलामती काउंसिल में फौरी तौर वोटिंग चाहियूं था। जंग बंदी मुआहिदे ते मामूली अॻभराई थी आहे। धुरियूं रोज़ानो जंग बंदी मुआहिदे ते कमु करे रहियूं आहिनि। जंग बंदी कॾहिं थींदी उन हवाले सां कुझु नथो चई सघिजे। इसराइल खे ग़ज़ा लाइ इमदाद ते वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। मईशत के वॾा चैलेंजेस आहिनि। IMF जो हिकु ॿियो प्रोग्राम घुर्बल आहे। मुस्तक़बिल में असांखे वधीक ॾुखिया फ़ैसिला करणा आहिनि। उन्हनि फ़ैसिलनि जो बार उन्हनि तबक़नि ते अचणु घुरिजे जेके बार खणी सघनि। IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो थी चुको आहे। कुझु ॾींहनि अंदरि IMF खां क़िस्त मिली वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ख़ासि सीड़पकारी सहूलत काउंसिल जे एपेक्स कमेटी इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म काबीना मेंबरनि खे सियासी इख़्तिलाफ़ हिक तरफ़ रखण जी हिदायत करे छॾी। संदसि चवणु आहे त मुआशी इस्तेहकाम बरक़रार रखण लाइ मज़बूत टीम तौरु कमु कयो वञे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां हुकूमत जी मुआशी क़दमनि लाइ फ़ौजी मुकमल हिमायत जी ख़ातिरी। SIFC जे इजलास में अॻूणे निगरान वज़ीर आज़म अनवर उल हक काकड़ ऐं चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि जी बि शिरकत।